नाज़रीन, पीर जो ॻोठ लॻ रात देर सां 10 खां वधीक हथियारबंदनि हथां पीर जो ॻोठ जे पुराणी राशिदी गेट वटि चौकीदार ऐं दुकानदार यरगमाल फुलट कई वई। वाक़े ख़िलाफ़ मुतासिर दुकानदारनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हुयो। पुट मोहम्मद इस्माइल फुलपोटो मूजिबि पीर जो ॻोठ जे राशिदी गेट वटि रात जो देर सां 10 खां वधीक नामालूम हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते चौकीदार अनवर हुसैन नारे जो समेत दुकानदार मोहम्मद अफ़ज़ल अबड़ो, दीदार अली अबड़ो, अख्तर हुसैन खे यरगमाल बणाए मार कुट करण बैदि 1000 रुपया रोक रक़म फुर करे फ़रार थी विया। वाक़े ख़िलाफ़ मुतासिर दुकानदार पुराणे राशिदी गेट वटि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हुयो। उन मौक़े ते दुकानदारनि जो चवणु हो त एतिरी त बदअमनी वधी वई आहे जो को माण्हू कारोबार बि नथो करे सघे। राति देर सां 10 खां वधीक हथियारबंद फुर करे आसानी सां फ़रार थी विया, जंहिंजो इतला पीर जो ॻोठ पुलिस खे ॾिनो वियो, पर पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती। हिननि चयो त बदअमनी सबबि असांजा कारोबार ठप थी विया आहिनि, जंहिं करे कारोबारी माण्हू ॿियनि शहरनि ॾांहुं लॾ पलाण करण जो सोचे रहिया आहिनि। हिननि मुतालबो कयो त नोटिस वठी बदअमनी ते ज़ाब्तो आणे शहरनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।